अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां या शाहनवाज़ कादरी, ही असांजी सुभाणे आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ए इंसान, असां छा लाइ भुलिया आहियूं? असां रब खे विसारे छॾियो आहे। जंहिं असांखे खोड़ सारियूं नेमतूं अता कयूं आहिनि, असां उनखे विसारे छॾियो आहे। असांखे घुर्जे त रब जे आॾो झुकूं, असां उनखे रोई ॿाॾायूं, परवरदिगार खे रिझायूं। असां जॾहिं क़बर अंधेरी में वेंदासीं त कोई बि दोस्त यार मिट माइट कमु न ईंदो। कमु ईंदो त सिर्फ़ु अलाह ऐं उनजो रसूल कमु ईंदो। असांखे घुर्जे त रब जे आॾो सुरड़ो झुकायूं, उनखे सजदो कयूं, आख़िरत जी तयारी कयूं। कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे।